बिरयासिटी शहर में सिंधु माता निकिरंदड़ 6 केनाल कच्चे जा धाड़ियल ऐं सिंध में बदमनी समेत सिंध जे समूरी हक़ूक़ जे लाइ कराची खां 25 जनवरी ते पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग जो निकितल मार्च सिंध जे सूबाई सदर फैसल नदीम तला सईद ऐं ख़ालिद मसूद जी अॻवानी में पहुतो। बिरयासिटी बाईपास ते कारकुननि पारां मार्च जे पहुचण ते गुलनि जी वर्खा करे शानदार आजियां कई हुई। इन मौक़े ते बिरयासिटी जे मुख्य चौक ते पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग जे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हीउ मार्च कराची खां सिंध ऐं सिंध जे अवाम लाइ 25 जनवरी ते निकितो आहे, जेको अॼु शाम सखर पहुचंदो। हुन चयो त कराची खां निकितल ही मार्च मुख़्तलिफ़ शहरनि मां थींदो बिरयासिटी पहुतो आहे। असां सिंध जे अवाम खे पंहिंजे हक़ जे हासिलात जे लाइ ऐं उन्हनि खे जॻाइण लाइ निकिता आहियूं। सिंध ते 6 केनाल कढणु सिंध जी ज़रायत खे सुकाइण ऐं सिंध जी ज़मीनुनि खे बंजर करणु आहे, जेका सिंध दुश्मनी जो मनसूबो आहे। असां कंहिं बि सूरत में ही मनसूबो पूरो थियण न ॾींदासीं। हुननि ख़िताब कंदे चयो त सिंध में केतिरे अरसे खां पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, पर सिंध जे कचे वारे इलाइक़े मां गुज़िरियल केतिरे अरसे खां धाड़नि खे ख़तमु करण लाइ हुकूमत पारां को बि ख़ातिर ख़्वाह जोगा क़दम नाहिनि खयां विया। हर रोज़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां माण्हू धाड़ियल अगवा करे वञनि था ऐं उन मथां सख़्तु तशदुद करे उन्हनि जो वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे करोड़ें रुपया भुंग वरितो वञे थो। हुन चयो त सॼी सिंध में बदमनी ओरूज ते आहे। सांघड़ वाक़ियो सिंध हुकूमत जी नाकामी जो सबूत आहे। गुज़िरियल 4 ॾींहंनि खां मक़तूलनि जे लाश सांघड़ प्रेस क्लब आडो पियल आहिनि, पर वाटसन जी मर्ज़ी मूजिबि केस दाख़िल न पियो कयो वञे। छा सिंध जो अवाम एतिरो निंदकणो आहे जो हुननि चयो त पीपी हुकूमत सिंध जे अवाम खे अमन अमान नाहे ॾेई सघे। हुन चयो त असां सिंध जे समूरनि हक़नि जे हासिलात जे लाइ निकिता आहियूं। समूरी सिंध जो अवाम असांजो साथ ॾे। आख़िर में जलसो सखर तरफ़ रवानो थी वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।